अल्लाहुम्मा सल्लि अला मुहम्मद व आले मुहम्मद। सवादु मांगी किबला फरमाए मलाइका को पूछो वियो तो जेका तू बरसात वसाईंदो पूरी कायनात में इन जो हिसाब तो के करण ईंदो मलाइका फखर करे चयो तो पूरी अल्लाह जी खुदाई जी कायनात में बरसात वसंदी एक एक कणी जो मां हिसाब करदो माशाअल्लाह। जेका अहिड़ी शइ कायनात में हुजे जंहिंजो हिसाब तो बेतहाशा चढ़ियल हुजे न करे सघंदो हुजे मलाइका मायूस थी चवंदो हा हिकु शइ आहे जंहिंजो हिसाब मूंखे त ताक़त ई कोन्हे करण जी कहिड़ी जेको अल्लाह जे महबूब बंदनि ते दुरूद पढ़ंदो आहे अल्लाहुम्मा सल्लि अला मुहम्मद व आले मुहम्मद। त अहिड़ियुनि शयुनि ते कंजूसाई करणु पंहिंजे नसीब हुजे जेको कंजूसाई करे वञो पाण ॼाणे ज़िक्र में बि हुजे इबादत में बि हुजे निमाज़ में बि हुजे ऐं उन्हनि शयुनि में जेके वाजिब आहिनि उन्हनि खे थोरो कंजूसाई सां करे मां ममनून ऐं मशहूरु आहियां जेके स्काउट्स ॿार आहिनि मौला उनखे शादाब आबाद रखे मां पंहिंजी पूरी ज़िंदगी स्काउट्स में गुज़ारी बिस्मिल्लाह। लेकिन ईअं गुज़ारी आहे जीअं ड्यूटी करण जो हक़ हूंदो आहे मां तक़रीबन 8 या 9 साल जो नंढो हुयुसि असांजे स्काउट जो नालो हूंदो पाक हैदरी स्काउट्स ओपन ग्रुप रजिस्टर स्काउट हूंदी जंहिंजूं 3 शाखूं हेड ऑफिस हूंदी कराची हूंदी डिस्ट्रिक्ट लाड़काना ॿी सखा हिन खां अलावा का स्काउट पाकिस्तान में न हुई पहिरीं स्काउट पोइ काफ़ी ग्रुप काफ़ी कोर्स थिया असां उन स्काउट में ड्यूटी ॾिनीसीं ऐं जॾहिं मां सम्झ सां अक़ल सां ऐं मार्फत इल्म जो ॿिया ते पहुतसि ऐं पोइ मूंखे पंहिंजे सदर फस्ट एड जो इंचार्ज करे रखियो यानी मां मेडिकल में बि 18 साल तजुर्बो रखां थो फस्ट एड मुमनी जे अदादारनि जी तजवीज़ थी कंदो हुउसि अख बि रोंदी हुई मुमनी जा ज़ख़्मनि ते सलवातनि जा मरहम हणंदो हुउसि मुंहिंजी ज़िंदगी में अहिड़ो मौजो गुज़रियो हिकु नंढड़ो ॿार हुयो जेको उनजे जेके घर वारा हुआ उहे हिन तरफ़ सां वास्तो रखंदा उहो ठेकड़े में हुया जॾहिं जो या हुसैन जी सदा बुलंद थी अॼु ताईं मूंखे उहो वाक़ियो यादि आहे जॾहिं हुन नंढड़े खंजर खणी या हुसैन करे हयो हणण सां नंढड़ो किरी पियो अली जी अज़मत जो कसम आहे जो वाक़ियो यादि थो अचे मूंखे जीअं जो मां भॻुमि कपाई खणी हुनजे मथे ते ॾिनमि प्रेशर सां कहिड़ो टाइम आहे जीअं जो मां कपा खई जीअं पाणी जो प्रेशर हलंदो आहे पाइप में ईअं खून पियो हले लेकिन नंढड़े जी ज़बान हले पई या हुसैन या हुसैन या हिकु अधु घंटो गुज़री वियो उनजी रत बद नथी पए मां सैयदा खे चयो सैयदा तुंहिंजे हुसैन जे ज़िक्र में मासूम अदादार जवान हुया जिन तजरीबूं बंदि थी वयूं कटे थी विया मां ख़ुदि परेशान थी हालांकि एतिरा ॾुखे में ॾुखिया मरल आया अहिड़ा केस आया जिनखे मां टाका हणी त्याग करे मोकिलींदो त वरी कोई मातम में ईंदा मां हैरान हूंदो हुओ हाणे त टाका आया मां वरी मातम वरी भॼंदो वञे या सभु जा सभु ख़ामोश थी विया मां चयो मौला हीउ अधु घंटो थी वियो आहे हिन मासूम अखियूं बंदि साह हले लेकिन लब हलनि पिया या मुंहिंजो पीउ परेशान थी वियो रोए ज़ारो लार क़तार मां चयो मौला जो मोहबा मौला जे इश्क में आई अथई जे मूंखां पुछियो बि न अथई
ख़बर ही न अलाए कीअं निकिरी आयो आहे हिते बसि बहरहाल मौला खे मां अर्ज़ु कयो मौला जनाब अली असगर बि नंढड़ो सिपाही आहे तुंहिंजे करबला जो ई कमु संदा क़िबला मां जीअं अधु घंटे खां बाद जीअं जो मां मौला खे अर्ज़ु करे मुखातिब दिलि में मोमिन जी हज़ारे ॻाल्हियूं कोई चए अस्पताल खणो कोई चए काॾे खणे कोई चए मरी वियो कोई चए छा थियो कोई चए कीअं थियो हज़ारे ॻाल्हियूं हूंदियूं जेके कठे हुजूम कंदा आहिनि जीअं जो मां कपहि खई फूल बंदि नंढड़े अखियूं खोले उथी चढ़ण वारो सभई पियो मूंखे पाणी बहरहाल तमामु जसा खालिक काइनात जी बारगाह में दुआ कयूं ये स्काउट्स खे मौला मां इहो बि वरी बि हिदायत कंदुसि त पंहिंजी ड्यूटी खे उन जोश ऐं जज़्बे सां हुसैनी हुदण जो सबबु ॾेई करे ऐं मौला जी ड्यूटी कयो ऐं तव्हां दुआ घुरिजो हिन ॾींहं में तव्हां सभु परेशानी तकलीफ़ूं दूर थी वेंदियूं करीमल जंहिं बि तावन कयो आहे हिन मजलिस में हिन अज़ादारी में हिन सबीलनि में असांजी मातमी संगत अमीर मुख़्तार जंहिं बि न्याज़ सां तावन कयो आहे मौला जो न्याज़ बि लंगर बि पचियो आहे जंहिं पचायो आहे उनखे बि तव्हांजे यादि कंदासीं उनजी दुआ जे लाइ बि हिकिड़ो असांजो नौजवान सजाद अली आहे ॿियो नौजवान असांजो असद अली भोपांग आहे इन्हनि बि मौला जी न्याज़ में इमरान भाई आहे जेको तावन बि कयो आहे न्याज़ पचाइण में हाल के कायनात की बारगाह में दुआ करूं या अल्लाह इनकी हाजत पानी बारगाह में कबूल है सैयदा जे सदके में मुझे अल्लाह उनके घर के पानी बरकत व रौनक अता फरमाए अदारो ही महीनो जी तारीख मिठी आ ज़ालिमन केस भी बंद कर छडिया ऐं बिजली जो निज़ाम भी धर्म भरम आ भला लख कोशिशूं कनि असां मजलिस हुसैन ऐं जुलूस ऐं मातमन खां पोइ हिते न हटंदासीं हीअ असांजो वाद आहे हीअ असांजो अक़ीदो आहे हीअ असांजो यकीन आहे हीअ असांजो मौला हुसैन जो साहिबु आहे बहरहाल आसमान बि रोए थो पियो एॾी गर्मी ॿ टे ॼाणा असां मस्जिद में मजलिस पढ़ण वारा पढ़ूं बि पिया ऐं ॿियूं ड्यूटियूं बि ॾियूं पिया घणी हिकिड़ी घुटन बेस नथी थिए लेकिन मौला एॾो मौसम करे छॾियो जो जेके घर में वेही लुकी वेहनि पिया त गर्मी थी थिए ॿार कीअं वञे या त जिनखे उहो अता कनि उहे ई मोमिन निकिरी पवंदा आहिनि रब करीम मौला तुंहिंजे मज़लूम हुसैन जे सदके में हिननि मोमिननि जी दुआऊं पंहिंजी बारगाह में कबूल फरमा करीम अल्लाह हिननि खे उहा जॻह ॾेखार जंहिं जॻह तो भेण भाउ खे पसंदि ॾिसंदी करीमला जेके बे औलाद आहिनि उन जी झोली जो वास्तो थी बीबी जी झोली उजड़ी वई खाली झोली नहीं किबला उजड़ाई वई मुंहिंजा अल्लाह जेके भेणियूं बे औलाद आहिनि मुंहिंजा दोस्त जेके बे औलाद आहिनि मुंहिंजा अल्लाह इन सदके अली असगर जो उनजी औलाद असांजे मुल्क पाकिस्तान जी ख़ुशहाली ऐं ज़ालिम हुक्मरान को निजाती न बस खालिक कायनात जी बारगाह में दुआ करूं त जेका ज़िंदगी या नसीब आहे अॼु तव्हां अॼु असां आहियूं अलाए छा लेकिन कोशिश इहा आहे त ज़िक्र हुसैन जो ॿुधो सलवात पढ़ो मोहम्मद आल मोहम्मद साईं रुबाई पढ़ी ॿी साईं सैयद बादशाह साईं रुबाई पढ़ी क्रिकेट ठाहिण वारे खे मुंहिंजो सलाम आहे जंहिं क्रिकेट जो निज़ाम सिस्टम ठाहियो यानी 12 खिलाड़ी 11 खेॾंदा आहिनि हिकिड़ो इंतज़ार में हूंदो आहे तवजो हुजे 12 खिलाड़ी 11 खेॾंदा आहिनि हिकिड़ो इंतज़ार में हुजे उन्हनि में को हेॾे होॾे को मसइलो पेश अची वञे त उनखे ॾाढो पेश कंदा आहिनि लेकिन 11 जिनकी कोशिश हूंदी आहे जेके करप्ट हूंदा आहिनि इहे किरनि जो तव्हां कॾहिं इहो सोचो आहे तक़रीबन कल बि हिकिड़े साईं रुबाई पढ़ी लेकिन मोमिन पढ़ी मोबाइल ते मूंखे बि नंढड़ी मोबाइल आहे लेकिन तव्हांखे बि मोबाइल आहे तव्हांखे ख़बर आहे तव्हांजे मोबाइल जा नेटवर्क सिग्नल 5 आहिनि मुंहिंजो दिमाग़ ॾिसो जॾहिं 5 सिग्नल हूंदा आहिनि कॉल डायरेक्टली जा किथे बि हुजे लेकिन 3 सिग्नल हूंदा आहिनि मोबाइल मिलंदी आहे चवंदी आहे तव्हांजो
राब्तो मुमकिन ना है। नारे हैदरी समझो तमा पाण था त हिकड़ी मोबाइल ठाहिण वारे खे या ज़हन में ये टेक्नोलॉजी आई त पंजन जे ज़रिए ही मुंहिंजो कांटेक्ट दुनिया ते कायम रहंदो, लेकिन जॾहिं सिग्नल पोइते थी अची टिन ते बीहंदा त ही मोबाइल छा ही टावर बि लुॾंदो न समझी सघे। यानी ही पूरी कायनात इन्हनि जे सदके में आहे, पूरी कायनात। यानी ये शयूं ज़रूर आहिनि, कहिड़ी बि टेक्नोलॉजी आहे उन शइ खे हलाइण वारी सिर्फ़ु 5 मिनट में हिकिड़ी एॾे थींदी, पूरी जी पूरी। कहिड़ी बि टेक्नोलॉजी गाॾियूं हुजनि, मोबाइलियूं हुजनि, कोई टेक्निक मशीन हुजे। लिहाज़ा शाद आबाद जो कुछ ॾींहं गुज़री विया, मुहर्रम हराम लाइ कोशिशि कयो हिन ॾींहंनि में हिन ज़िक्र में हिक ॿिए सां तावन बि कयो, प्यार ऐं मोहबत सां पेश बि अचो मौला जे हिन ज़िक्र में कम में जिथे जिथे तव्हांखे पुॼे। अॼु तव्हां ॾींदो, सुभाणे सैयदा तव्हां ॾींदा। इहो हक़, इहो एहसान तव्हां वटि सैयदा न रखंदा। أعوذ بالله من الشيطان الرجيم الحمد الصلاة والسلام على أشرف الأنبياء والمرسلين ذات سيدنا ونبينا وطبيب قلوبنا ومولانا أبي القاسم محمد والصلاة والسلام على أهل بيت الطيبين الطاهرين المعصومين مظلومين الصابرين لا سيما على الحسين حسين حسين الغريب حسين الغريب هي مقتول هي بلا جرم بلا خطا بكفن بأرض كربلا जंहिंजो बाबो अली हैदर करार हुजे। अली जा फज़ाइल ॿिया हदीस किस्सा
सोना वसदा पिया है किबला कूफा शहर दे विच मेरा मौला हुसैन भी हसन इमाम भी जाफर तैयार भी अब्बास मौला सैयदा दे अब्बास बचड़ा मेरी दिल आदि मेरा अकीदा सैयदा आई बची ये पुरसा देना है बीबी नू मेरी दिल आदि अज मेरिया धियां मेरी शाही देखन मेरी जिंदगी विच मेरिया धियां मैं अली दी शाही देखन पूरो लफ्ज लफ्ज मसाइबा जी मुझे सरकार मौला हुक्म क्यों करे ऐं जेके वसीयत कई सैयदा दे अब्बास बचड़ा जेड़े वेले मदीने वञो सोहणिया मामला नू संवारिया वे अपने घर में तोड़ न सकती है वो मामला तो क्या जानता है गादी बचड़ा जदा मेरे धिया आवन सब तो पहले कुफा शहर दे बैरों में मल बिलावे ओ रोण वारो रोण जो टाइम अच्छी वयो थी सैयद अब्बास पहले कुबे दी बाजार बंद करावे सब तो पहले मैं कुआ दसारे अदादार हसन भी हुसैन भी अब्बास जाफर तैयार आ गए मदीने लंबा मसाइल ताकत नहीं मैं पढ़ सकता तैयार थी गई किबला मोहम्मद तैयार थी गए मेरे मुर्शिदा दे अब्बास दे मुर्शिदा दे मामला ते सवार काफिला टुरन लगा डरदा डरदा जंगल पारा गुजरदा गुजरदा कूफा शहर ते बैरों आ खलोते आजी मेरे सरदार आखिया गादी वाला दे आका हुसैन मैं बाबे जुड़सावा मामला नु इत्ते एक काम करो अदादारो गयोर मोमिनो रोण वारो कूफा शहर दे मिंबर ते मस्जिद दे मिंबर दे मेरे सरदार आका जी में बैठे हैं ये सामने गाजी मौला आए अदर बाबा वो धिया आइया बेटियां अदादारो रोण वारो जी में जो मेरा सरदार मिंबर ते बैठा मेरे मौला अली दे पाग दे पेच खुल के गले विच आ गई एक दफा मेरा मौला मिंबर ते उठा बल बेरे वल उठे वल बेरे तकड़े कदम चा के गाली नाल आके जेड़ मेरे मामला दे करीब आया मेरा मौला दे हुसैन बचड़ा मैं कुंड साए जो ज़ैनब दा मोहम्मद के बाबा ज़ैनब दा मोहम्मद उम्मे कुलसूम रुकैया दा मोहम्मद सैयदा दे ज़ैनब दे मोहम्मद जी वाग मैं पकड़ा अदादारो अली मौला ज़ैनब दे मोहम्मद जी वाग पकड़ के आगे टुरे ने सजे मौला हुसैन अब्बास अदादारो जी जो तू पेशेर दी गए
ते राजी रहे सैयदा जताए सैयदा जनाब गिरिया ज्यादा होंदे ने समझ सैन आई बैठी सैयदा दे ज़ैनब बचड़ा ममल दी चादर हटा ए कूफे दी मेन गेट अदादार जिए जो मेन गेट तो ममल गुजरे तो ससुनी बैठो गयूर मोमिनो बुजुर्गो माफ करे मेरे सैयद बैठो पुराने मोमिन मजलिस ससुनी बैठो जिए जो आके ममल आए मेरी सैना मेरा मौला दस ज़ैनब बचड़ा चादर हटा एक बेदी मेन वाला सदर वाला रे बीबी आदि भैया बाबा बाबा पहले मामा कुबे दे बैरू मिलानी उसके बाद मैं कुबे दी गेट दिखाई और कुबे दी बाजार ना मेन सदर पिया दिखाई बाबा ऐसा दसा ऐसा गल्ला पुत्रा नाल करी ओ बाबा मैं तो तेरी धिया ओ मैं सानिया ज़हरा अदादार गयूर मोमिनो मेरा सरदार जानदा पिया जदबारी मैरम होगी अजली कूफे दी बाजार बंद करई लेकिन मौला जानदा पिया ओ जदबारी मैरम होगी न कूफे दी बाजार बंद होगी तमाशाइयां दा हुजूम सी कूफे दे शहर दे मकाना दी छत उत्ते ओ अदादारो औरतां पत्थर चाई बैठियां सन अदादारो गयूर मोमिनो सैयदजादियां आ गया अपने घर कूफे दे मस्तूर औरतां नूं पता चले अली दी धी ज़ैनब आई बैठी हजूम करके मेरे मौला दे खिदमत चाहिए नादियां मौला मौला सानू पता लगे ज़ैनब आई बैठी मदीने वाली दे मौला जे हुक्म होवे